अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जी तरफ़ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर स्टूडेंट्स, पाण पंहिंजे पोएं क्लास में इस्म ऐं इस्म जा क़िस्म पढ़िया हुआसीं ऐं अॼु पाण ज़मीर जा क़िस्म पढ़ंदासीं। ज़मीर प्रोनाउन। ज़मीर जा कुल 7 क़िस्म आहिनि। 8 ज़मीरी निशानियूं बि आहिनि जिन खे ज़मीर मुतसिल बि चइबो आहे। पहिरियों अचूं था ज़मीर ख़ालिस ते या ज़मीर ख़ालिस माना निज। अच्छा, हिकु ॿी ॻाल्हि जीअं मां तव्हांखे पार्ट्स ऑफ स्पीच में बि चयो हो त इस्म माना नालो ऐं ज़मीर माना एवज़े बदिरां, ईअं जेके बि मां तव्हांखे माना ॿुधाईंदी वञा न उहे महिरबानी करे नोट कंदा वञिजो। ख़ालिस माना निज। अहिड़ा ज़मीर जेके सिर्फ़ु इंसान ज़ात जे नालनि बदिरां कमु ईंदा हुजनि तिन खे ज़मीर ख़ालिस चइबो आहे। मिसाल मां, तूं, हू, हिन, उहे वग़ैरह। मां तव्हांजो सुठो दोस्त आहियां, तूं मुंहिंजो सॻो भाउ आहीं, वग़ैरह वग़ैरह। ज़मीर ख़ालिस जा वरी 3 क़िस्म आहिनि। ज़मीर ख़ालिस पहिरियों आहे ज़मीर ख़ालिस मुतकिलम माना ॻाल्हाईंदड़, हम कलाम थियणु, कलाम करणु, ॻाल्हाईंदड़। पर अहिड़ा ज़मीर जेकी ॻाल्हाईंदड़ सिर्फ़ु पंहिंजे लाइ इस्तेमालु थियनि, मतिलबु मां, असां, आउं, ठीकु आहे, उनखे ज़मीर ख़ालिस चइबो आहे। जंहिंमें केर बि पंहिंजे बारे में ॻाल्हि करे त ॻाल्हाईंदड़ पंहिंजे बारे में ॻाल्हाए त उनखे ज़मीर मुतकलम चइबो आहे। ॿियो आहे ज़मीर ख़ालिस हाज़िर माना मौजूदु। अहिड़ा ज़मीर जे उन्हनि ज़मीरनि लाइ इस्तेमालु थियनि जेकी उन वक़्तु उते रूबरू मौजूदु हुजनि ऐं उन्हनि सां मुखातिबु हुजे, तिन खे ज़मीर ख़ालिस हाज़िर चइबो आहे। मिसाल तव्हां, तूं, तव्हीं, तव्हां केॾांहुं विया हुआ, तूं एतिरो देरि करे छो आयो आहीं। उनखां पोइ आहे ज़मीर ख़ालिस ग़ाइब माना ग़ैर हाज़िर। अहिड़ा ज़मीर जेकी ॻाल्हाईंदड़ उन लाइ इस्तेमालु करे जेको गुफ़्तगूअ में शामिलु न हुजे। ज़मीर ख़ालिस हाज़िर में जेको उन वक़्तु उते रूबरू मौजूदु हुजे ऐं ग़ाइब में जेको गुफ़्तगूअ में मौजूदु न हुजे। मिसाल हू, उहे, उन्हनि वग़ैरह। उहे मुंहिंजा तमामु सुठा वास्ते वारा आहिनि या सुठा दोस्त आहिनि, तव्हां उन्हनि ॾांहुं विया आहियो, वग़ैरह वग़ैरह। उनखां पोइ आहे ज़मीर इशारो। हाणे जेको ज़मीर ख़ालिस हुयो ऐं हू 3 क़िस्म हुया, उहे ज़मीर ख़ालिस जा क़िस्म हुया। हीउ ॿियो नंबर आहे ज़मीर इशारो। अहिड़ा ज़मीर जेकी कंहिं ॿिए शइ ॾांहुं इशारो कनि तिन खे ज़मीर इशारो चइबो आहे। मिसाल हीअ, हूअ, उहो, उहे, हिन वग़ैरह। ज़मीर इशारे जा वरी 2 क़िस्म आहिनि। ज़मीर इशारो क़रीब ऐं ॿियो आहे ज़मीर इशारो बईद। पहिरीं अचूं था ज़मीर इशारो क़रीब ते। क़रीब माना वेझो। अच्छा, हीउ जेको जुमिलो आहे उहो तव्हांजे दर्सी किताब में बि ग्रामर तौरु ॾिनो वियो आहे। मां तव्हांखे हवालो बि ॾियां थी, पर उन सां गॾु हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश ज़रूरु कंदसि त असांखे का बि फाइनेंशियली उन जी लालच न आहे। असां सिर्फ़ु पंहिंजे अदब ऐं अदीब ऐं ॿोली जे जज़्बे लाइ कमु कयूं पिया ऐं उन जज़्बे खे मरणु न ॾियो। सिर्फ़ु इहो चवंदमि, प्लीज़ असां सां गॾु हलो ऐं को बि वीडियो ॾिसो था उनखे व्यू कयो था, लाइक ज़रूरु कंदा कयो, शेयर कंदा कयो, सब्सक्राइब कंदा कयो। असां हिकिड़ो वीडियो ठाहिण में 2.5 कलाक था लॻायूं, तव्हां सिर्फ़ु हिकिड़ो वीडियो खे प्रोमोट करण में फिंगर टिप्स जो कमाल आहे, सिर्फ़ु 1 मिंट सर्व कयो न, त शायदि इहा बि तव्हांजे लाइ हिकु वॾी, तव्हांजी तरफ़ खां असां लाइ हिकिड़ी वॾी हू थी वेंदी त तव्हां असांजे लाइ न पर पंहिंजी सिंधी ॿोलीअ जे बका लाइ कोई कमु कयो। घणो टाइम न वठंदमि, उमेद त तव्हांजो साथ जीअं रहियो आहे ईअं ई रहंदो ऐं तव्हां मुंहिंजी गुज़ारिश खे ज़रूरु सम्झो हूंदो। हाणे अचूं था क्लास जे तरफ़। ज़मीर इशारो तव्हांजे 3 दर्जे जे दर्सी किताब में आहे त उहो ज़मीर जेको वेझे जे लफ़्ज़नि लाइ कमु अचे त उनखे छा चइबो आहे। हाणे आहे ज़मीर इशारो क़रीब। अहिड़ा ज़मीर जेकी कंहिं वेझो वारनि शइ ॾांहुं इशारो कनि तिन खे ज़मीर इशारो क़रीब चइबो आहे ऐं अहिड़ा ज़मीर जेकी कंहिं परे वारनि शयुनि ॾांहुं इशारो कनि तिन खे ज़मीर इशारो बईद चइबो आहे। बईद माना दूर, ॾोरांहो। मिसाल उहे, उन्हनि वग़ैरह।
ठीकु आहे। उन खां पोइ आहे ज़मीर इस्तफ़ाम। इस्तफ़ाम माना सवाल करणु या पुछा करणु। अहिड़ा लफ़्ज़ या ज़मीर जेकी सवाल पुछण जे लाइ कमु अचनि तिन खे ज़मीर इस्तफ़ाम चइबो आहे। मिसाल छो, छा, कॾहिं, कीअं, छा लाइ, कंहिं, केरु वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। ठीकु आहे। मिसाल तव्हां कॾहिं खां नौकिरीअ जे इम्तिहान जी तयारी कयो पिया। ठीकु आहे। उन खां पोइ आहे ज़मीर मुश्तरक। मुश्तरक माना शरीक। ठीकु। अहिड़ा ज़मीर जेकी जुमिले में फ़ाइल ऐं मफ़ऊल सां शरीक थी जुमिले खे ज़ोर वठाइनि त उन्हनि खे ज़मीर मुश्तरक चइबो आहे। हीअ सवाल लास्ट जेका कमीशन थी हुई उन में बि आयो हुयो। ठीकु आहे। उन जो मिसाल आहे पाण, ख़ुदि, पाण, ख़ुदि वग़ैरह वग़ैरह। उन खां पोइ आहे ज़मीर मुबहम। 5 नंबर मुबहम लफ़्ज़ जी माना आहे ॻुझो, लिकल, राज़। मुबहम तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी। अहिड़ा ज़मीर जेकी ॻुझनि या लिकल इस्मनि जे लाइ कमु अचनि जिन जे बारे में ख़बर न पइजी सघे त कहिड़े इस्म जे बदिरां कमु आयल आहे त अहिड़नि ज़मीरनि खे ज़मीर मुबहम चइबो आहे। इहो थोरो डिफ़िकल्ट या ट्रिकी थी सघे थो कुझु स्लो लर्नर्स जे लाइ। इन जे लाइ रिक्वेस्ट कंदीमांव त थोरो गौर सां उनखे सम्झण जी कोशिशि कंदा। त ज़मीर मुबहम माना ॻुझो या लिकल या राज़ में जिन में इस्म जी ख़बर पइजी न सघे त इहे कहिड़नि इस्मनि जे बारे में ॻाल्हि थी थिए उनखे ज़मीर मुबहम चइबो आहे। मिसाल को, का, के, कुझु वग़ैरह। मुंहिंजो किताबु को खणी वियो, हिते के आयल था ॾिसजनि वग़ैरह वग़ैरह। उन खां पोइ आहे 6 नंबर ज़मीर मौसूल। मौसूल माना वसूल कंदड़, ॻंढींदड़। अहिड़ा ज़मीर जेके इस्म जे बदिरां कमु अचे ऐं हिकु जुमिले में फ़इल जे ॿिनि भाङनि खे पाण में मिलाए हिकु करे छॾनि तिन खे ज़मीर मौसूल चइबो आहे। जस्ट लाइक हरफ़ जुमिलो पर उहो जुमिले ॻंढींदड़ बि आहे ऐं जुदा कंदड़ बि आहे पर हीअ सिर्फ़ु जुमिले खे ॻंढींदड़ आहे। ठीकु आहे। जुमिले में फ़इल जे ॿिनि भाङनि खे पाण में मिलाए। ठीकु आहे। या हिकु करे छॾे। मिसाल जेको, जेकी, जंहिंजा वग़ैरह। तव्हां जेको किताबु मूंखे ॾिनो हो मूं उहो पढ़ी छॾियो आहे। उन खां पोइ आहे ज़मीर जवाब मौसूल। अहिड़ा ज़मीर जेकी मौसूल जे जवाब में कमु अचनि। अहिड़ा ज़मीर जेकी ज़मीर मौसूल जे जवाब में कमु अचनि ऐं उन्हनि जो तालुक़ु पहिरें जुमिले जे पहिरें हिसे सां हुजे त उनखे ज़मीर जवाब मौसूल चइबो आहे। मिसाल सो, सा, तंहिं, तिन वग़ैरह। जेका पेन तो ॾिनी हुई सा गुम थी वई। जेका पेन तो ॾिनी हुई सा गुम थी वई। हीअ बि मुबहम वारो उहो आहे। को, का, के, ही सो, सा, से जुमिले खे जेको ॻंढे थो। सो डियर कैंडिडेट्स ही हुयो ज़मीर ऐं ज़मीर जा 7 क़िस्म। ऐं उमेद त ही क्लास तव्हांजे लाइ ज़रूरु लाभाइतो थींदो ऐं तव्हांखे टेस्ट में जीअं मां तव्हांखे ॿुधायो त हिन ज़मीर में ई हिकिड़ो ज़मीर जो क़िस्म कमीशन जे पेपर में बि आयो ऐं हिकिड़ो ज़मीर जो क़िस्म तव्हांजे हिते GST हिन साल कमीशन में बि आयो हुयो। लास्ट ईयर जेका कमीशन थी उन में बि आयो ऐं जेको ज़मीर इशारो क़रीब आहे उहो तव्हांजी दर्सी किताब में मौजूदु आहे। सो इन जे लाइ इंशाल्लाह इट विल बी मोर हेल्पफुल फॉर यू ऐं कंहिं न कंहिं टेस्ट में ज़रूरु ईंदो। ऐं तेसीं ताईं पाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहिजो। चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कजो। क्लास कीअं लॻो इन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु न विसारींदा। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।